वेलकमिंग नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं। एसीपी सरबराह सैयद जलाल महमूद शाह जी सरबराही में अॻवाननि जो गॾा में बहरिया टाउन मुतासिर ॻोठनि जो दौरो कयो वियो आहे, जॾहिं त एसीपी अॻवाननि पारां गॾाब जे क़दीमी ॻोठनि खे ड्राइण वारे अमल ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। आगाह कयो आहे त जलाल महमूद शाह, रोशन अली बुढ़ो, मुनीर अहमद नाइच, एजाज सामटियो, डॉक्टर अली नवाज़ गबोल, मखदूम शम्स ऐं ॿियनि मुतासिर ॻोठनि जो दौरो कयो आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं कराची में नजीब नाइच खां। जी नजीब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध यूनाइटेड पार्टी जो सरबराह सैयद जलाल महमूद शाह पारां जेको आहे बहरिया टाउन जे लॻ जेके ॻोठ आहिनि, ख़ासि तौर गबोलनि, जोखियनि, उन खां अलावा कलमतनि जा जेके ॻोठ आहिनि उते उन्हनि दौरो कयो आहे ऐं वफ़द जी सूरत में एसीपी जा अॻवान जेको आहिनि उते पहुतल आहिनि, जंहिंमें रोशन अली बुढ़ो शामिल आहे, मुनीर अहमद नाइच, एजाज सामटियो, डॉक्टर अली नवाज़ गबोल ऐं मखदूम शम्स, उन खां अलावा ॿिया कारकुन जेको आहिनि वॾी तादाद में शामिल आहिनि। इन मौक़े ते सैयद जलाल महमूद शाह हिते मौजूदु जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई ऐं जेकी सूरत आहे उन बाबति जेको आहे उन्हनि खां ब्रीफिंग वरिती। इन मौक़े ते सैयद जलाल महमूद शाह जो चवणु हो त पुलिस जे ज़ोर ते ई जेको समूरो जेको आहे अमल थी रहियो आहे, इहो जेको आहे सिंध जे माण्हुनि सां ज्यादती आहे ऐं ज़ोर ज़बरदस्ती माण्हुनि खां ज़मीनूं, हुननि जा ॻोठ जेको आहे ख़ाली कराया था वञनि। हुन चयो त हिन अमल ख़िलाफ़ जेके एसीपी आहे उहा मज़बूत मुज़ाहिमत करी, छाकाणि त हीअ ॻोठ क़दीमी ॻोठ आहिनि ऐं हिते जेके माण्हू आबाद आहिनि उहे जेके आहिनि सदियुनि खां आबाद आहिनि, उन्हनि जा ॻोठ जेको आहिनि उन्हनि खां खसणु जेको आहे इहा नाइंसाफ़ी ऐं सरकार जेका साथारी पढ़ियल आहे हिन समूरे अमल में, उहा जेको आहे फौरी अमल खे रोके ऐं ॻोठनि जूं जेकी ज़मीनूं आहिनि जिन्हनि ते कब्ज़ा थी विया आहिनि उहे वापसि कराया वञनि। जी ठीकु आहे नजीब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।